हिकिड़ो माण्हू जिते तव्हां FIR कई आहे उनखे छॾे था ॾियो, को ग़रीब हुजे आहे उनखे त तव्हां टंगे छॾियो आहे, बिल्कुलु, that is a- उहो ॿधो that is पियो a हुजे question mark. बल्कि हुन सां छा हालत हुजे। इहो वॾो सवालिया निशान आहे असांजी सोसाइटी ते। त जेको इन्फ्लुएंशियल माण्हू आहे तव्हां उनखे यू नो ॿियो उन सां डिफरेंट सलूक कयो, ऐं जेको इन्फ्लुएंशियल न आहे उन सां तव्हां डिफरेंट, इन जे करे ई मां चवां थो त इन जे करे ई जेको असांजो लीगल सिस्टम ख़राबु थियो आहे, जेको क्रिमिनल जस्टिस सिस्टम क्रम्बल थी रहियो आहे, इन शयुनि जे करे थी रहियो आहे। मतिलबु मां तव्हां खां थो पुछां, छा मूंखे SHO खे सस्पेंड करणु खपे या कंहिं सही ॻाल्हि करण ते? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मूंखे जॾहिं मेरिट आहे त पोइ तव्हांखे हुनखे छॾण बि न Exactly. जंहिं वकील ते तव्हां FIR कई उनखे तव्हांखे छॾणो बि न, जंहिं गाॾी जे करे FIR थियो आहे गाॾी बि न छॾणी हुई, उहो त माना मेरिट ते बीहणो न। तव्हां बिल्कुलु सही था चओ, पर तव्हां इहा ॻाल्हि रियलाइज़ कयो, इन खां पोइ बि जंहिं ते हिकिड़ो इहो फेवर कयो वियो त गाॾी छॾे, उन में इहो ॾिसो उन में लीगली छा हो त बार जे सदर चयो साईं मां ज़िमो थो खणां, अयाज़ तुंहिंजे साहब चयो मां ज़िमो थो खणां, मां इन खां कोर्ट खां इन खे सुपुर्दारी ते कराईंदुसि। ठीकु आहे, हिकिड़ो ईअं ॾिसो अहिड़ी को मर्डर जो इंसिडेंट बार जो सदर आहे उनजी अंडरटेकिंग बि इंतहा इंपॉर्टेंट आहे। त उन हिसाब सां कयो असां। ऐं ॾिसो ॿी ॻाल्हि इहा त जे देयर हैज़ टू बी अ पॉइंट, जे तव्हां पंहिंजे पाण खे मार वाए कानून सम्झो था त ॿुधायो, असांखे को प्रॉब्लम कोन्हे, तव्हां लेजिस्लेशन पास करायो, असां वील बी टू हैप्पी टू गेट इट इम्प्लीमेंटेड। मतिलबु ईअं कोन थींदो त तव्हां मतिलबु को वीचारो कमु करे थो सही, उन खां पोइ ख़ाली तव्हांजी अना जी तस्कीन जे करे मां हुनखे सस्पेंड कयां। ॾिसो मूंखे जॾहिं मां हुन सां इहा ॻाल्हि कई, मां चयो यार ॾिसो तव्हां सम्झो था तव्हांजी इज़त आहे, मां सम्झां थो मुंहिंजी इज़त आहे, SHO जी इज़त कोन्हे। Why should the SHO be suspended for no fault of his own? जॾहिं मूंखे मतिलबु अलाह जी महिरबानी आहे, मूंखे एतिरो सपोर्ट कयो आहे सॼी सिविल सोसाइटी, मीडिया जनरली जेको आहे सच खे सच पोर्ट्रे कयो आहे वॾी हद ताईं, असांखे यू नो काफ़ी बिज़नेस कम्युनिटी कल्ह मां ॾिसां पियो यू नो समूरा सपोर्ट हाणे पियो मिलनि, धरणे दौरान त केर बि न पिया, सैकड़नि जी तादाद में। मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे न, ॾिसो त तव्हां वटि शायदि हूअं रोज़ केतिरा ई माण्हू ईंदा हूंदा, वापारी त ॿिया साहब पी हे हो सभु, तव्हां जॾहिं आया हूंदो तॾहिं बि खोड़ सारा माण्हू तव्हांखे मुबारकूं ॾियण आया हूंदा, खोड़ सारनि माण्हुनि त पोस्टूं रखियूं हूंदियूं, असांजे ॿाहिरनि जहिड़ो दोस्त अची वियो आहे, ईअं थी वियो हूंदो हुई। इन दौरान न सोसाइटी जे तरफ़ां तव्हांखे का सपोर्ट मिली? ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि इन में पुलिस पाण बि पंहिंजी क्रेडिबिलिटी खे विञाए वेठी आहे त तव्हां सां सिविल सोसाइटी अची न बीठी इन में। ॿियो त ठहियो तव्हां केतिरा ई कलाक तव्हां पंहिंजी ऑफिस में रहियो, शायदि ॿाहिरि बीठा रहिया, तव्हां उन वक़्तु बि शायदि ऑफिस में हुयो जेॾी महिल ॿाहिरि बीठा रहिया, पोइ DIG साहिबु आयो, इहा बि हिकिड़ी शइ मूंखे ॿुधायो त छा इहो जेको वकीलनि चयो त भई DIG साहिबु असां सां इहो तइ कयो आहे त SHO खे हटायो वेंदो, ऐं सुबुह जो DIG साहिबु बार में वञी एक्सक्यूज़ कंदो, इन क़िस्म जी का शइ थी हुई? न, आई डोंट थिंक सो त DIG साहिबु कंहिं बि स्टेज ते इहा ॻाल्हि कई त SHO खे हटायो वेंदो। मुंहिंजो मौक़िफ़ डे 1 खां इहो हुयो त वाई द SHO शुड बी पनिश्ड, ऐं मां हिन टाइम ते बि हिन ॻाल्हि ते यू नो क़ाइमु आहियां त ख़ाली पंहिंजी एक्सपीडियंसी जे करे, मसलहत जे करे, शॉर्ट टर्म गेन जे करे असां पंहिंजो इंस्टीट्यूशन ख़राबु कयो आहे, न थियणु खपे ईअं। इट इज़ द टाइम टू पुट अ फुट डाउन, वी शुड बी सपोर्टिंग आर, छा SHO वी शुड बी सपोर्टिंग आर सिपाही, जिते उहो ग़लति न हुजे। ॾिसो ॿिया इदारा कनि था न, तव्हां आर्मी जे कंहिं सिपाही सां बदतमीज़ी कयो, कैन यू गेट अवे विथ इट? नो, यू कैन नॉट। वाई प्लीज़? छा असां को कमी कमीनूं? मतिलबु असांजो माण्हू ग़लतीअ ते न आहे, तव्हां उनखे पंहिंजी रुॻी अनाज जे लाइ चओ था उनखे सस्पेंड कयो SHO खे? वाई? न, ॾिसो ईअं कोन थींदो, दिस इज़ नॉट हाउ इट इज़। जे लॉयर्स सम्झनि था त उन्हनि जी इज़त आहे त पुलिस वारनि जी कोन्हे इज़त? बिल्कुलु आहे, उहा हर शहरी जी इज़त आहे न, पर पुलिस पाण पंहिंजो पाण खे पाण डिमोरलाइज़ कयो असांजी सोसाइटी में।